ॻड़ھي हसन में सिंधी शागरद तहरीक مرڪز जे सॾ ते पाकिस्तान मेडिकल कमीशन PMC तरफान जारी कयल मेडिकल कॉलेजन में दाख़िला लाइ वरतल टेस्ट जे रिज़ल्ट में सिंध समेत बलूचिस्तान खैबर पख्तूनख्वा जे शागिर्दनि खे पोइते धिके सिर्फ़ पंजाब जे शागिर्दनि खे अॻिते आंदो वियो। सिंध जे शागिर्दनि खे नज़रअंदाज़ करणु, संदसि मेरिट ते धाड़ो हणणु ऐं सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ॻड़्ही हसन एट दौड़ में सिंधी शागरद तहरीक ज़िले जेकबाद जे जनरल सेक्रेटरी इरशाद कुनरानी, SST यूनिट दौड़ जे सदर गुल हसन खोसो, QAT मरकज़ी अगवान मोहम्मद हसन खोसो, हाजी रसूल बख्श, हाजी अब्दुल रज़ाक कुनरानी, अब्बास कुनरानी, मोमिन लाकटी, बरकत खोसो, हबीबुल्लाह कुनरानी, समंदर कुनरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में अवामी हाउस खां रैली कढी प्रेस क्लब ॻड़्ही हसन जे अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मोहम्मद अली, 2 सिटी न्यूज़, ॻड़्ही हसन।